बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम एंड गुड मॉर्निंग। उम्मीद है तुम ठीक ठाक होंदो। जेडो तुझो नाम बाजब ओडी आई मंगा रीत बे रीत होनी तू छपर तो छाव कुजाड़ो कहा तोखे मालूम सबकी। बिल्कुल ठीक ठाक आया। अल्लाह से वही मेहरबानी नहीं उम्मीद रखा तो तुम ठीक ठाक होंदो। असांजी सुबह सुबह जो ये दुआ हूंदी सभी ॾिसण वारनि जे लाइ सभी घर बातनि लाइ जेके असांजो ही प्रोग्राम ॾिसंदा आहिनि पोइ जिथे ॿुधाइनि ऐं ख़ासि तौर ते उहे असांजा भाउर ऐं भेनर जेके वरी जुमे ते ऑफ हूंदा उनजो पोइ कारोबार जे हवाले सां या कंहिं बि हवाले सां जिते जुमे ते मोकल हूंदी आहे या कंहिं बि सबब जे करे हू असांखे जुमे ते जॉइन कंदा आहिनि। उन्हनि सभिनी घर बातनि खे भलीकार जेके सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांखे जुमे ते ॾिसंदा आहिनि। शाल वेढ़ा आबाद हुजनि, शाल सोचूं मस्बत थियनि। मूंखे उमेदु आहे तव्हां ठीकु ठाक हूंदो, आउं ठीकु आहियां। प्रोग्राम जो आगाज़ कयूं था शाह साईं जे हिन बेत सां जेको असां पढ़ियोसीं, पर असां हमेशह दुआ घुर रहिया आहियूं न। साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सभु आबाद करी। असां सॼे आलम जे लाइ दुआ घुरंदा आहियूं। हीअ सूफ़ियुनि जी धरती आहे, हिते अमुन आहे, हिते अमान आहे, हिते हिक ॿिए जे लाइ मस्बत सोच हूंदी हुई। हाणे छा आहे उन लाइ असां सां बहितरीनु असांजा मुहक़िक़ मौजूदु आहिनि, रिसर्च अथनि ऐं ख़ासि तौर ते साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साईं जी शाइरीअ जे हवाले सां, उनजे बेतनि जे हवाले सां, उन्हनि जी सम्झाइण जे हवाले सां, उन जा माना पुछण जे हवाले सां असांखे अगरि ख़्यालु ईंदो आहे त पोइ असां सोचींदा आहियूं चंद नाला असांजे ज़हन में ईंदा आहिनि ऐं साईं जो नालो हुन में सर फ़हिरिस्त रहंदो आहे। अॼु असां सां गॾु मौजूदु आहे वीडियो लिंक ते साईं सलीम भुट्टो लतीफ़ी साहिबु। उन्हनि जी हिकिड़ी ज़बरदस्त अर्पना रही आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साईं जे हवाले सां, उनजी लिखण जे हवाले सां, उनजी तहक़ीक़ जे हवाले सां साईं जो शानदार कमु आहे। साईं अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। जी लतीफ़ सादा जी कीअं आहियो भुट्टो साहिबु? ठीकु आहियो लतीफ़ी साहिबु? तव्हां ठीकु आहियो मज़े में? अल्लाह जा करम यार जो भलायूं। तव्हां ॿुधायो तबियत मिज़ाज? करम शुक्र अल्हम्दुलिल्लाह। अच्छा, मां हिकिड़ो दफ़ो छा ॿ टे दफ़ा मूंखे मौक़ो हिन जो मिलियो त असांजे लाड़ जा ॿ भाउर जेके शाह साईं जी बेतनि सां हिक ॿिए सां मुखातिबु थींदा रहिया आहिनि। तव्हां यकीननि उनखे सुञाणींदा हूंदा, जेके ॻाल्हाइण खां वधीक हिक ॿिए सां बेतनि सां हाल अहिवाल कंदा हो, जवाब वरी बेतनि सां ॾींदा ऐं उनजी कचहरी सिलसिलो। एॾो हिफ़्ज़ शाह साईं खे करणु या हाणे अहिड़ा आशिक़ पैदा थियनि था भुट्टो साहिबु? साईं ॻाल्हि ईअं त इहे जेके मां हिननि खे चवंदो आहियां लतीफ़ी सुघड़, हा 20-25 साल खां वठी मां बि लाड़ पूरी सिंध जिथे जिथे लतीफ़ साईं जे रिसाले खां ॿाहिरि जे बेतनि या कंहिं माण्हू जी ॾांव जी ॾाहत जी का ख़बर पवंदी पोइ काई वञी हुन सां मुलाक़ात कंदासीं, रहण थींदी हुई। जी साईं। त इन में मूं ॾिठा जत फ़क़ीर जेके हुया कढण खां अॻिते बड़ जो ढोरो जिथे जी गंगा जटण जो जेको बुठी बि आहे, जिते साईं जो रिसालो जोड़ियो वियो पहिरियों गंज ऐं कढण जे आसपास जमाली कबीलो आहे, कलंदरपुर जमाली आहे, करम जत हुयो, इस्माइल जत ऐं ॿियो नोड़ियो हुयो हिकिड़ो फ़क़ीर मोहम्मद उस्मान, अॼुकल्ह उन जो पुटु राज़कार, ईअं मोहम्मद हुसैन चांडियो हुयो। अहिड़ा कई दोस्त हुआ जिन सां कचहरी थियूं। पोइ मूंखे यादि आहे त जॾहिं हिकु दफ़ो मां करम जत सां मिलुसि त उन बेत में मूंखे जेको सो मुखातिबु कयो। अच्छा। त मां बि हा त असुल में मूंसां गॾु जेको दोस्त हो उन ॾे मयार पे हुन ॾिनी जो हुनजी भाइटी फौत थी वई थो थियणु न वियो हुन ॾे। अच्छा। त उन हवाले सां हुनखे बेत चयो, पर बेत ॼण सां ॿिन्ही लाइ हुयो। पोइ असां हिनखे कहिड़ो बेतो थोरो हुनजो बेत ऐं तव्हां पंहिंजो जवाबु जी साईं जेके पूरो बेत या बेत जी सिट या अधु सिट मुहावरे तौरु हवाले तौरु या ॻाल्हि खे वज़न वठण लाइ इहे कचहरियूं थींदियूं आहिनि, जंहिंमें लतीफ़ साईं जो कलाम जेको आहे न उहो हुनजे हर जुमिले में हर ॻाल्हि में दलील में उहो शामिलु हूंदो आहे हुन सां। बिल्कुलु आहे, बिल्कुलु आहे। पोइ उहो बेत जेकॾहिं परदेसी हुन करम जत चयो परदेसी पिरी खां बस भली जहिड़े तहिड़े हाल में सुखिया रहनि, अहिड़ी तरह बेत हुयो त भला असांखे मयार पिनी तव्हां परे आहियो, परदेसी आहियो त परदेसी पिरी खां बस भली चयो, उन्हनि खां बस भली आहे जो वक़्त ते कमु नथा अचनि या वक़्त सिर नथा पुॼी सघनि। त अहिड़ी तरह ईअं मतिलबु हिकिड़ी मयार जी मयार बि ऐं ॻाल्हि खे वर्जाव बि ॾींदा हुआ ऐं इहो पंहिंजी जेका असां न्यापो या सिनियो या सोच बि कम्युनिकेट कंदा हुया। ईअं असां अॼु बि आहिनि अहिड़ा माण्हू। जी जी साईं। असां त अॼु ताईं ईअं आहे लतीफ़ी साहिबु, असां खुटी पऊं, लफ़्ज़ न मिलनि, असांखे उहे अहसास न मिलनि ॿुधाइण जे लाइ, त पोइ जिथे असां खुटी पवंदा आहियूं त सच पुछो त किथे न किथे शाह साईं जो को बेत अहिड़ो अची असांजी
तर्जुमानी कंदो आहे जो ॼण सभु थक लही वेंदा आहिनि। बिल्कुलु साईं असांजो भरझलो आहे, असां बिल्कुलु सां आहे। सोच में गॾु आहे, असां सां किरदार में गॾु आहे, असां सां एहसासनि जज़्बनि में गॾु आहे। पंहिंजी धरती पंहिंजे माण्हुनि जे विच में असां सां जेको ॻाल्हाए थो, असांखे मयारूं ॾिए थो, असां ते टोक करे थो, असांखे हिमथाए थो। तती थजी का कान्हे बेल वेहण जी, मथां थी हूंदा पेर न लही पिरीअ जो। हाणे ईअं साईं असां सां गॾु गॾु आहे। साईं जा किरदार आहिनि जेके असां सां रिहाणियूं कनि था, असां सां ॻाल्हाइनि था, असां सां पंहिंजा ॾुख सूर ओरीनि था, असांखे सलाहूं ॾियनि था, असांखे मशवरा ॾियनि था, चङियूं ॻाल्हियूं बि कनि था असां सां। ऐं उन्हनि जी मार्फत ईअं सम्झाईंदो त लतीफ़ साईं असांजी ज़िंदगी जो हिकिड़ो अणटुट हिसो आहे। सही। अच्छा, मूंखे हिकिड़ी शिकायत चओ या हिकिड़ी ख़्वाहिश चओ या हिकिड़ी तमन्ना चओ, उहा इहा आहे त असां वटि तदरीसी अमल में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साईं खे एतिरो चिटे तरीक़े सां सम्झायो न वियो आहे। ॿियो उन्हनि जे बेतनि खे घणे हद ताईं नाहे पढ़ायो वियो। शुरू खां असां शाह साईं खे पढ़णु शुरू कयूं था जॾहिं असां पंहिंजे पढ़ाइनि खे छॾे करे पोइ ज़ाती तौर ते जेकॾहिं असांजी दिलचस्पी आहे त पोइ असां शाह साईं खे सम्झण जी कोशिशि कंदासीं, बेतनि खे वरजाईंदासीं बि। न त असांजे स्कूल कॉलेजनि ताईं बसि हिकिड़ा मख़सूस को बिल्कुलु ईअं चओ त 0 पॉइंट समथिंग उन में लिखियलु आहे त उहो तव्हां उन में सम्झी वञो। ईअं हुजणु खपे न साईं? इन में मां अर्ज़ु करे वञा त 2-4 साल अॻु मां सिंधी डिपार्टमेंट जेको सिंधी यूनिवर्सिटी जो आहे जी, उतां जे स्टाफ जी जांच कई त MA सिंधी जे फाइनल में लतीफ़ साईं ते हिकु पेपर आहे कंप्लीट जी। ऐं जॾहिं डिपार्टमेंट में मूं नज़र कराई त लतीफ़ियात ते को बि PhD या MPhil लेवल जो को माण्हू कोन हुयो। बिल्कुलु कोन हुयो। ऐं वरी जॾहिं ॾिसूं था न त PhD करणु साईं जे मजमूई कलाम जो हिकु पहलू आहे, हिकु रुख़ आहे, हिकु पासो आहे, उहो उन ते अथॉरिटी न आहे। ऐं दर्सी तौर ते जेको पढ़ायो वञे थो, असांजा सीनियर जेके टीचर हुया उहे तंहिं दौर में तसव्वुफ़ ऐं मज़हब जे हवाले सां साईं जी इंटरप्रिटेशन कंदा हुआ, यानी तज़ियो तशरीह उन हवाले सां कंदा हुआ। जिस्म रूह ही दुनिया अॻिलो जहान इन कॉन्टेक्स्ट में बीठा हूंदा, वधि में त खणी अख़लाक़ियात ते वेंदा हुआ। त लतीफ़ साईं अॼोके दौर में अॼोकी दुनिया केॾे पई वञे, अॼोको इंसान हर ॾींहुं हर घड़ी कहिड़नि मसइलनि सां मद मुक़ाबिल आहे ऐं हुन जूं कहिड़ियूं ॾुखायूं आहिनि, हुनजा कहिड़ा ॾुख सूर आहिनि, हुनजा ख़्वाहिशूं अरमान कहिड़ा आहिनि, कहिड़ा नवां ट्रेंड आलमी ॾहाप धारा में पैदा थियनि पिया, कहिड़ा नज़रिया, कहिड़ा इज़म्स, कहिड़ियूं सोचूं आहिनि, उहे सभु जो सभु जेके आहिनि असां उन पुराणी टही जेका हुई असांजी मज़हबी तसव्वुफ़ जे हवाले सां फारसी अरबी जे करे हुनखे महदूद कयूं बीठा हुआ। त हाणे असांखे इहे मौरूसी अंदाज़ सां ट्रेडिशनल रवायती जेका साईं सां अप्रोच असां रखी या रवैयो रखियो उन खे बदिलाइण जी ज़रूरत आहे। तॾहिं लतीफ़ साईं असांजे माहौल में ऐं दर्सी माहौल में जेको सो ऑन थी सघंदो। त दर्सी किताबनि में बि एतिरी जाइ साईं खे न ॾिनी वई आहे जेतिरी परॾेही अदीबनि खे ॾिनी वई आहे। तव्हां प्राइमरी खां शुरू कयो, 4थे क्लास खां वेंदे तव्हां MA ते पुॼी वञो। ऐं ॿी वरी तव्हां सां मां ॻाल्हि हिकिड़ी शेयर कंदो हलां त 2007 में इन खां अॻु में मां ख़ुदि लेक्चरर रहियोसि इंग्लिश डिपार्टमेंट में। त मुंहिंजी ख़्वाहिश हुई त कंपैरेटिव लिटरेचर जेको हूंदो आहे जंहिंमें ग्रीक लिटरेचर, फ्रेंच लिटरेचर, रशियन लिटरेचर, इटालियन, जर्मन लिटरेचर, अमेरिकन लिटरेचर, स्पेनिश लिटरेचर हूंदो आहे, त उन्हनि खे इंग्लिश में ट्रांसलेट करे हुनजा मास्टर पीस पढ़ाया वेंदा हुआ। त असां ॾिसूं त इन्हनि ॾाहनि जी इहा ॾाहप सुहप संदन क़ौम में, संदन मुल्क वारनि लाइ, संदन धरती लाइ, संदन उन्हनि हालतुनि में इहा सोच, इहा नज़रियो, इहा सम्झ कीअं कमु आई, कामयाब थी, उन जा सबब कहिड़ा हुआ ऐं जे कामयाब न थी त उन जी नाकामी जा सबब कहिड़ा हुया। त इन मद्देनज़र में मुंहिंजी ख़्वाहिश हुई त लतीफ़ साईं खे बि इंग्लिश में ट्रांसलेट करे जेको सो MA इंग्लिश में पढ़ायो वञे। 7 में असांखे हेक परमिशन ॾिनी त शेख अयाज़ ऐं लतीफ़ साईं खे पढ़ाए सघिजे थो, असांखे परमिशन मिली। हाणे 7 खां वठी हिनमहिल ताईं 22 यानी कम अज़ कम 14 साल 15 इन विच में उहो सिलेबस बि अञा तयारु न करे सघिया। त असां में जे दर्सी
इदारनि में हिकु त माण्हू उन रिलेवेंट फील्ड जा कोन्हनि के, लतीफ़ियात जा माण्हू कोन्हनि के, ऐं असांजा उस्ताद सिर्फ़ु उस्ताद रहिया आहिनि ब्लैक बोर्ड ताईं, मार्कर ताईं या चाक ताईं, हू इंटेलेक्चुअल न आहिनि, हू सोचींदड़ लोचींदड़ पिराईंदड़ न रहिया आहिनि। हुन हिकिड़ी डिग्री वरिती, उन ते हो महदूद थी विया, उहा डिग्री हुनजी सनद आहे जेका हिननि खे नौकिरी लाइ पेट पालण लाइ ॾिए थी, बाक़ी इन खां वधीक उहो असांजो उस्ताद नथो सोचे पियो। पर जेको अॼु जी सोशल मीडिया आहे ऐं जेके इनफरादी तौर ते रिहाणियूं थियनि थियूं पियूं, लेक्चर्स थियनि था, ॿाराड़ी जे सुघड़ धुरियुनि जूं रिहाणियूं थियनि थियूं पियूं, या जीअं तव्हांजो चैनल आहे कोशिशि कंदा हो त हर जुमे ते लतीफ़ साईं जे हवाले सां, भंडारे ॾींहं जे हवाले सां भलियूं ॻाल्हियूं चङियूं ॻाल्हियूं कजनि, त अहिड़ो मीडिया में बि असांखे हींअर माहौल घटि थो मिले। कुझु दौर अॻु हुयो त तमामु हिकिड़ो भरपूर अंदाज़ सां उन साईं खे खयो पियो वियो, पर हींअर उहा शइ सुस्त थी वई आहे। त असांखे ज़रूरत आहे त मजमूई तौर ते लतीफ़ साईं खे फ़िक्री तौर ते नवनि लाड़नि सां, नवनि नज़रियुनि सां, न्यू ट्रेंड्स जेके हिन अदब जा, तहक़ीक़ ऐं तनक़ीद जा बि, उन्हनि इज़म्स खे खणी लतीफ़ साईं सां सलाड़े असां पंहिंजे नौजवान खे ॿुधायूं त लतीफ़ साईं तव्हांजो कीअं भरजलो थी सघे थो, कीअं तव्हांजो सहारो थी सघे थो, कीअं तव्हांजो गाइड थी सघे थो, कीअं तव्हांखे उन रस्ते ते वठी हले थो जिते कामयाबी सफलता वारी ज़िंदगी माणे सघे। बिल्कुलु सही। मूंखे त हैरत थींदी आहे, सची ॿुधायां भुट्टो साहब, मूंखे हैरत थींदी आहे। ऐं जॾहिं हींअर बि शाह साईं जा बेत पढ़ां थो या ॿुधां थो, या वरी कॾहिं कॾहिं जेके थोरा ज़ाहिर आहे कुझु मानाऊं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके वरी पुछणियूं पवंदियूं आहिनि तव्हां जहिड़नि महिरबाननि खां, त पोइ जॾहिं उनजी सम्झाणी, उनजी तशरी, त यकीन कयो अखियूं पटिजी वेंदियूं आहिनि त एॾे सालनि अॻु में हिन दौर जी, अॼु जी मुंहिंजी तकलीफ़, मुंहिंजी कहाणी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साईं एॾा साल अॻु में कीअं लिखी, ऐं उनजी सम्झाणी हिन रीत सां, त कमाल आहे। मूंखे सची ॿुधायांव त इहा का आम ॻाल्हि या आम माण्हू त उनखे क़तई तौर ते तसवुरु नथो करे सघिजे, त जहिड़े तरीक़े सां उन पंहिंजे वक़ूफ़ जो इस्तेमालु कयो, उन्हनि सम्झाणियुनि जो ऐं लय जो, जहिड़े तरीक़े सां उन सिट सिट सां जोड़ी, ऐं अखर अखर उहो जेके मुहक़क़नि लिखिया आहिनि, पढ़िया आहिनि, सम्झाया आहिनि, असांखे त हैरत आहे। अञा उनखे वधीक सम्झण जी ज़रूरत आहे। पर ॿी तकलीफ़ उहा इहा त मूंखे मौक़ो मिलियो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साईं जे दरगाह में, उनजी नगरीअ में, ऐं हिकिड़ो दफ़ो माइक खणी लथसि दुकानदारनि खां, ऐं उन्हनि चवणु लॻसि त भई तव्हां मूंखे शाह साईं जो पंहिंजे पसंदि जो बेत ॿुधायो। अफ़सोस सां चवणो थो पए त सवाइ ॿिनि टिनि माण्हुनि जे बाक़ी मूंखे कंहिं बि को बेत न ॿुधायो जेको उनखे चङी तरह यादि हुजे। इहा मूंखे एॾी तकलीफ़ थी, एतिरी तकलीफ़ थी जंहिंजो आउं तव्हांखे ॿुधाए नथो सघां, त जेके साईं जी नगरी में पिया फिरनि, जेके उते दुकानदारी पिया कनि, जेके उते मसरूफ़ हुया, उन्हनि खे बि बेत यादि कोन हुया। त इन्हनि खे कहिड़े तरीक़े सां आम करे आम माण्हू ताईं पहुचाइजे? ॾिसो, इहो वॾो क़ौमी हाञो आहे। मजमूई तौर ते असांजी सोच जे बि हवाले सां, असांजी ॿोली जे हवाले सां बि, असांजे अॼु आसूदगी जे हवाले सां बि, असांजी समाजी जोड़ जक जे सेहत बख़्श नियम्स जेके आहिनि न, उन्हनि खे जेकर उजागर करिणो आहे, ज़िंदह रखिणो आहे, असांखे लतीफ़ साईं ईअं पुॼाइणो आहे जीअं का हिकिड़ी सियासी पार्टी पंहिंजे कारकुननि जी तरबियत कंदी आहे, या पंहिंजी मीडिया टीम हूंदी आहे जेका हुनजी कमु कंदी आहे। त असां कुझु साल अॻु साईं वकार साईं खे अर्ज़ु कयो त साईं दुनिया लाइ किथे वञी पहुती आहे, तव्हां थोरो महिरबानी कयो त हिते लाइव हिकिड़ो वीडियो हुजे जेको दरगाह जे अंदरि बि हुजे ऐं राग ते बि हुजे, ॿाहिरि अङण ते बि हुजे, त सिक्योरिटी जो पर्पज़ बि हल थी वेंदो, ऐं लाइव उहो राउंड द क्लॉक हलंदो प्रोग्राम, ऐं विच में उन ते तबसरा बि थींदा, कुझु माण्हू जेके से राय बि ॾींदा, उते कचहरी बि थींदी ईअं फ़क़ीरनि जी, ॾाहनि जी। त इहो असां हिकिड़ो माहौल जोड़ियूं जेको पूरी दुनिया खे सैटेलाइट जे ज़रिए असां इहे मुख़्तलिफ़ कैमराऊं रखी उनखे मिक्सचर में जीअं तव्हां कंदा हो, हिन में ओबी में वेहंदा हो, ईअं हिकिड़ो माण्हू हायर कजे त असां साईं जे पैगाम खे पोइ ईअं हिन सोशल मीडिया ते आणियूं, त पोइ असांजो मेजॉरिटी जेको नौजवान आहे असांजी, उहा बि उनखे ॾिसंदी, घर में वेठल न्याणियूं बि उनखे ॾिसंदियूं, ॿाहिरि जेके असांजा सिंधी दोस्त वेठल जेके हितां जे माहौल खां, अदबी किताबनि खां, रिहाणियुनि खां महरूम आहिनि, उन्हनि ताईं बि उहो मैसेज पुॼंदो। दुनिया ताईं बि जेको लतीफ़ साईं जो अमुन सहप वारो जेको इंसानियत वारो पैगाम आहे, को एग्ज़िस्टेंस एंड नॉन वायलेंस जेको आहे, अदम तशद्दुद वारो नज़रियो जेको साईं जो आहे, सिंधियत जियो ऐं जीअण ॾियो, इहो नज़रियो असां जेको सो इन प्लेटफॉर्म तां दुनिया खे ॾियूं,
ज़बरदस्त आइडिया साईं, बेहतरीन बारे आइडिया। में सिंधी क़ौम जो शेर अदा कयूं त पर लतीफ़ साईं अमेरिका हलिया विया, पोइ इन रिथा ते अमल न थी सघियो। त हींअर बि ज़रूरत आहे कल्चर डिपार्टमेंट या औक़ाफ़ वारो खातो आहे या सिंध गवर्नमेंट हा इहा जेका असां सलाह रखी आहे इन ते जेकॾहिं अमल करे न त इन जी मार्फत बि हज़ारे लखे माण्हू असां सां कनेक्टेड हूंदा आहिनि ऐं उन्हनि माण्हुनि ताईं लाई उहो मैसेज जेको सो सनियो लतीफ़ साईं जो सॾु जेको आहे उहो न्यापो जेको आहे सो पुॼी सघे थो। इन में पोइ मजमूई तौर ते उनजी तरबियत थी सघे थी पई। ज़बरदस्त ज़बरदस्त साईं, इहो ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई तव्हां। ऐं इन सां गॾोगॾु असांखे बि इन शइ जी ज़रूरत आहे त छा साईं खे सम्झी सघूं। को पैगाम अॼोके ॾींहं जे हवाले सां लतीफ़ साहिबु ॾियणु चाहियो तव्हां असांजे नौजवाननि जे लाइ? बेटा हिकिड़ो सुरकारा में जी सरहो सर विञायो कूड़नि कानेरनि, सरहो सर विञायो कूड़नि कानेरनि। सर चइबो आहे तलाउ खे या पाणी जी डंड जेका हुजे नंढी उनखे चइबो आहे। सरहो हो मिठे पाणी जो, सुठो हो, वण टिण ॿूटा ख़ुशबूदार शयूं हुयूं हुते। उहो सर विञायो कूड़नि कानेरनि। कानेरो पखी अहिड़ो हूंदो आहे जेको ॿिया पखी हूंदा आहिनि उते हू ॿोलींदो आहे त शिकारी खे माना इतला ॼाण ॾींदो आहे त हिते पखी आहिनि। पोइ शिकारी उते जो सो वार कंदो आहे, माना पंहिंजनि सां गॾिजी करे पंहिंजनि सां दुश्मनी कंदो आहे। त सरहो सर विञायो कूड़नि कानेरनि, रुठा रोह वञनि कंहिं हीणाई खां हंजड़ा। हाणे हंज पखी पाणी जो पखी आहे, पर जॾहिं पंहिंजी कुर मां, पंहिंजे नसुल मां, पंहिंजे बुण बुनियाद मां, पंहिंजे घर मां, पंहिंजनि माण्हुनि मां जॾहिं दुश्मनी थी वञे न त पोइ इंसान लाइ अहिड़ी कैफ़ियत अची वेंदी आहे त हंज पखी बि जबल जो मोह कंदो आहे। त रुठा रोह वञनि कंहिं हीणाई खां हंजड़ा। त अॼु असांजी सिंध मजमूई तौर ते सिंधी समाज, सिंधी माण्हू हर ज़िंदगी जे हर शोबे में, हर ॾिसा में पोइ ते पवंदा था वञूं पिया। अख़लाक खां वठी, इल्म खां वठी, सोच खां वठी, सहब खां वठी, इवन रोज़गार जे हवाले सां बि असां मोहताज थी विया आहियूं ऐं हथ टंगण ते मजबूर आहियूं। त असां सां इहा वेधन जेका कई आहे, असां में पंहिंजा के कायर ऐं कानेरा आहिनि जिन हिन सुरही आसूदी ख़ुशहाल सिंध खे जेको सो ईअं किनो कयो आहे, लुटियो आहे उनखे। लोभी ठोगी क़िस्म जा माण्हू, दलाल क़िस्म जा जेके भोतार ऐं सियासतदान माण्हू आहिनि, हाकिम आहिनि जेके, उन्हनि सिंध सां ईअं कानेरनि वारो जेको सो कायरनि वारो जेको सो रवैयो रखियो आहे। ऐं पोइ हींअर सिंधी माण्हू लाइ ईअं ई अहिड़ी हालति वञी थी आहे जीअं हंज पखी पाणी जो पखी थी करे जबल मोह थो ॾिए, त असां सिंधी माण्हू रुठा रोह वञनि की हिणाई खां हंजड़ा। पर असां केॾे भॼी बि नथा सघूं, छॾे बि नथा सघूं। हिन माहौल में रहणो आहे, हिन माहौल में जी ॾेखारणो आहे। ऐं सिंधी क़ौम सदियुनि खां हर ॾुखे वक़्त में, ग़ुलामी जे दौर में कहिड़ा बि इनकलाब रद इनकलाब आया, असां जो हौसलो, असांजो मिज़ाज, असांजो ख़मीर, असांजो ज़मीर ऐं लतीफ़ साईं जो फ़िक्र ऐं तारीख़ी सिंध जो जेको रीतूं रस्मूं अक़ीदा सौण साठ आहिनि, जेके नियम्स आहिनि जेके असांजा, उन्हनि जे सहारे असां ॾुखियुनि हालतुनि में बि जी ॾेखारियो आहे। ऐं हींअर बि जीअण जी हिकिड़ी कोशिशि कयूं पिया। जीअं लतीफ़ साईं चयो न, जीअण कारण जॾहिं वॾा वस कयां, त उहो सिंधी माण्हू हींअर वस करे पियो। ख़लील जिब्रान कंहिं दफ़े लिखियो त जेकॾहिं तव्हांखे ज़िंदगी में जीअण जो ॾांहुं अची वञे त ईअं सम्झो त तव्हां वॾे में वॾो हिकिड़ो हुनर जेको सो सिखी वरितो। हिकिड़ी इंडियन फिल्म हुई, हुन में हिकिड़ो डायलॉग हो त भॻवान हे तो दुनिया ॾाढी ख़ूबसूरत ठाही आहे, पर हिकिड़ो ॾींहुं हिन में रही ॾिस त तोखे ख़बर पइजी वञे थी इंसान सां कहिड़ी वेधन थी थिए, तुंहिंजा इंसान सां कीअं था जेको सो वर्ताव कनि। त अॼु सिंध जी सूरत हाल ईअं वञी बची आहे त सरहो सर विञायो कूड़नि कानेरनि, रुठा रोह वञनि की हिणाई खां हंजड़ा। या बगल में बंदूक मारी मेरा कपिड़ा, मारियो मीर मलूक लताड़ियो लख चढ़े। इहे सादा सूदा माण्हू जेके असां वटि पिनण ईंदा आहिनि, पना मेड़ण ईंदा आहिनि, असां वटि मज़ूरी करण ईंदा आहिनि, अॼु उहे असांजी धरती ते वेही करे असां सां जेको सो बगल में बंदूक खणी असां सां विढ़नि था पिया। या लतीफ़ साईं जो बेतात न की आहियूं चोड़ा, न की आहियूं चोर, असां धणी आहियूं, असां मालिक आहियूं, हिन धरती जा वारस आहियूं, सदियुनि खां वारस आहियूं। असांखे फितरत ऐं कुदरत हिन धरती जी नेमत सां, मालिकी वारसी जी नेमत सां नवाज़ियो आहे। अॼु उन धरती ते न की आहियूं चोड़ा, न की आहियूं चोर, असां साध आहियूं, असां त धणी आहियूं, असां मालिक आहियूं। त
हंगामा आयो होर कुता करी किनसी पोइ कुता तूं असां ते छो थो भौंकी पोइ तूं असां साधन ते छो थो भौंकी कुते जो कमु हूंदो आहे चोर ते भौंकणु धारे ते भौंकणु सही। तूं असां ते छो थो भौंकी पियो त इहे ॿ टे भेद आहिनि लतीफ़ साईं जा जेका असांजे अॼोके माहौल जी मजमूई क़ौमी बिहेवियर जेको असांजो आहे एटीट्यूड जेको आहे जेका क़ौमी सूरत हाल आहे असांजी ज़िंदगी जे हर ॾिस में जेके असां सां ज़्यादतियूं ॾाढायूं थियनि थियूं पयूं जेके उन मजमूई सूरत हाल खे ॾिसी करे लतीफ़ साईं असांजे उन समाज जी जो साईं जो समाज बि अॼोके समाज खां को ॾुखियो समाज हुयो उहो बि ग़ुलामी जो दौरु हुयो अॼु बि वालारियल सिंध आहे तॾहिं बि अहिड़ा लातालुक हाकिम हुया धारिया हाकिम हुया अॼु बि ईअं आहिनि तॾहिं बि ठोगी ऐं लोभी क़िस्म जा दलाल किरदार असां वटि हुया अॼु बि उहे आहिनि त साईं जे दौर ऐं असांजे दौर में हिकु जहिड़ाई आहे त साईं पंहिंजे दौर में सिंधी समाज खे पंहिंजी ग़ुलामी में ॾुतड़ियल हीणी क़ौम खे आज पे आसूदी जे ज़ेवर सां जीअं सिंगारणु चाहियो पिए अॼु असां लतीफ़ साईं जिन फ़िक्र जी मार्फत असां सिंध जो आजिबो आसूदगी ख़ुशहाली अमुन सहप ऐं असांजी सदियुनि जी क़ौमी सुञाणप जेका आहे असां उनखे वरी जेका सो बचाए बि सघूं था ऐं वराए बि सघूं था इहो फ़िक्र आहे जेको लतीफ़ साईं खे असांखे ॾिए थो ऐं हीअं सां हंडाइणु घुरिजे फ़िक्र लख महिरबानियूं साईं लतीफ़ी साहिबु लख महिरबानियूं सलीम भुट्टो लतीफ़ी साहिब सां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साईं जी हिन सुहिणी सिंध को करी मथे सिंध सुकार आलम सभु आबाद करी जॾहिं आलम खे आबाद करण जूं ॻाल्हियूं कयूं था त उते वरी हाणे रिसेंटली ऐं कुझु सालनि खां त असां वटि सिलसिला जारी आहिनि पर हाणे हिकु दफ़ो ॿीहर कर खयो आहे कबीलाई झेड़नि असां आए ॾींहुं पढ़ूं था त ज़मीन जे टुकड़े तां 10 माण्हू हिक ॿिए सां झेड़े जे दौरान मारिजी विया चोरी जे इल्ज़ाम तां 8 माण्हू मारिजी विया हिन ज़ात हिन बिरादरी हिन ज़ात वारनि सां हिन नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि तां पोइ उन्हनि जो वरी इहो चवणो था त असांजी क़ौम सां विढ़नि था पर बहरहाल हीअ बिरादरियुनि जा जेके झेड़ा आहिनि इन बिरादरियुनि खे बि सोचणु खपे त नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि तां एॾा खून ऐं उन खां पोइ वरी जेका ॿी सूरत हाल आहे उहा इहा ई आहे त असां वटि जॾहिं जिरगनि ते पाबंदी आहे उनजे बावजूदि जिरगा बि थियनि था उन लाइ ज़बरदस्त तहक़ीक़ थियल आहे ऐं असांजा तमामु सीनियर जर्नलिस्ट आहिनि तज्ज़ियाकार आहिनि ऐं आउं चवंदुसि त एक्सपर्ट आहिनि पंहिंजे हिन पूरे रीजन में माण्हू माण्हू सां ज़ात ज़ात सां फ़र्द सां सोच सां उन्हनि जो तमामु ज़बरदस्त गहरो तालुक़ु रहियल आहे ज़बरदस्त ऑब्ज़र्वर आहिनि असांजा सीनियर जर्नलिस्ट भाउ निसार खोखर सां गॾु मौजूदु आहे अस्सलाम वालेकुम निसार भाउ भलीकार वालेकुम सलाम सजाद भाउ महिरबानी ठीकु आहियो निसार भाउ हिकु दफ़ो ॿीहर ॾिसूं था त हे वरी कबीलाई झेड़नि कर खयो आहे जिरगा थोरी थोरी ॻाल्हि तां ज़मीनी तकरारनि तां हिननि खे छा था ॾिसो तव्हां हिकु दफ़ो ॿीहर हिन जे पुठियां कहिड़ा कारण थी सघनि था ॾिसो सजाद साहब सिंध में कबीलाई जेके झेड़ा आहिनि उहे तकरार तव्हां ॾिसंदव त लॻभॻि असां वटि हिते अपर सिंध में घणा हूंदा हुआ पर हाणे उहे वधीक करे जेको आहे सो विचोली सिंध ऐं लाड़पट में बि कया था साईं उहे अची विया आहिनि पर उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि हदुनि में आहिनि जिते असांजी जागीरदाराना सिस्टम जेको आहे फ्यूडल सिस्टम उहो मज़बूत आहे फ्यूडल सिस्टम मज़बूत हुजण जे करे माण्हुनि खे उकसायो इहो वेंदो आहे त बाबा अदालतुनि तरफ़ रियासत जे ॿियनि भाङनि तरफ़ न वञो तव्हां पंहिंजे पाण में ई जेको आहे सो छेड़ा कंदा रहो ऐं इन्हनि छेड़नि जे करे तव्हां ॾिठो आहे त धाड़ियल बि पैदा थी विया ऐं केतिरा ई धाड़ियल इन करे थिया छो त उन्हनि जो बिरादरी जे विच में तकरार हुयो उन्हनि जा केस ख़तम न पिया थिया हाणे रिसेंटली बि तव्हां ॾिठो मदेजी जे भरिसां इलाही जेको जूणे जा ऐं कलोड़ा जेको तकरार सही उनमें केतिरा ई माण्हू मरी विया उन खां अॻु में जेको आहे सो कंदकोट में ऐं चाचड़ सब्ज़ोई जेको आहे सो कंदकोट वारे पासे उन्हनि जो झेड़ो पियो थो हले त इन्हनि ते कंट्रोल हुकूमत किथे आहे मतिलबु इन्हनि बिरादरियुनि जे झेड़नि में हुकूमती रिट जेका आहे उहा नज़र न ईंदी आहे बिल्कुलु पर असांखे हैरत तॾहिं थींदी आहे जॾहिं तरह जा वॾा वॾा ऑफिसर उन जिरगनि में पाण मौजूदु हूंदा आहिनि हा इहो तव्हां ॾिठो हूंदो त उहे सहूलियतकारी कंदा आहिनि ऐं फलाणे सरदार साहिब आहे फलाणी बिरादरीअ जो उन्हनि ॿिन्ही बिरादरियुनि खे अगरि सर्किट हाउस सखर में ऐं सर्किट हाउस लाड़काणे में एतिरा केतिरा ई जिरगा थींदे ॾिठा आहिनि जिन जी प्रोटेक्शन जेका आहे या सरपरस्ती उहा ख़ुदि पुलिस कंदी आहे बिल्कुलु ईअं त उन जे करे आउं सम्झां थो जेसिताईं पाण जे बिरादरियुनि जा तकरार जेके अच्छा ॿी ॻाल्हि इहा आहे की भली महांगाई हुजे यानी पेट्रोल भली केतिरो बि थी वञे उन्हनि मामलनि ते यानी सिंध जे मामलनि ते इश्यूज़ जे मामलनि ते माण्हू न उथंदा उथंदा छाते अरे असांजो मोटरसाइकिल चोरी थी वियो राति पहिरां फलाणनि जे ॻोठ ॾे विया उहो फायरिंग थी वई 5 माण्हू मारिजी विया सही था चओ इन्हनि नंढे नंढनि जेके पेटी इश्यूज़ आहिनि उन्हनि ते थियनि था उनमें हुकूमती रिट जेका आहे सा अनफॉर्चुनेटली उहा हुकूमती रिट किथे बि नज़र नथी अचे सही
जंहिंजे करे उन्हनि खे अञा बि जेको तव्हां ॾिठो हूंदो त सहूलियतकारी जॾहिं इहे SSP DIG लेवल जा ऑफिसर उन्हनि खे विहारनि था अची त हुननि जो मन अञा बि वधी थो वञे ऐं पोइ हाणे त तव्हांखे इहा अंदाज़ो हूंदो त इंडियन सिंध जे जेलनि में बि उन्हनि ई बिरादरियुनि जा माण्हू अंदरि मसइलो कंदा आहिनि। हाणे बलाकानी जेल में तमामु घणो हिकिड़ो वॾो ऑपरेशन उहे सभु माण्हू बिरादरी लेवल ते विरहायल हुआ त असांजो समाज एॾो बिरादरी लेवल ते विरहाइजी वियो आहे कि जीअं तव्हां पाण इंट्रो में चयो त उहे सिंधी क़ौम जी ॻाल्हि करण बजाए पंहिंजी ज़ात खे क़ौम चवंदा सही बिल्कुलु असांजी क़ौम जा माण्हू आहिनि। सही ॻाल्हि आहे सही ॻाल्हि आहे। एॾा हिकिड़ी बदकिस्मती आहे इहा बदकिस्मती आहे त बिरादरी खे उहो क़ौम करे अलॻि सां हुनखे पेश कयो वेंदो हुन लफ़्ज़नि जे सूरत में। अच्छा ॿियो अदा निसार असां हिकु शइ मां सरदारनि जा नाला त नथो खणा पर हुन सां जॾहिं वेझड़ाई थी कचहरी थी त मूं उन्हनि खां पुछियो मां चयो साईं आए ॾींहुं तव्हां फ़ैसिला था कयो फ़ैसिला था लिखो तव्हां पाण बि रोके सघो था इन्हनि शयुनि खां त हुन चयो सजाद असां त कंहिं वटि न विया आहियूं न कंहिं बिरादरी वटि कंहिं मसइलनि वटि माण्हू पाण अचनि था कोर्टूं खुलियूं पियूं आहिनि वञनि न कोर्टुनि में ॾियनि न फ़ैसिला कोर्टूं कनि न फ़ैसिला असांजे माण्हू छो अचनि असां वटि अचनि था असां ॾंड रखूं था कुझु रखूं था फ़ौरन 2-3 वहकुनि में असां फारिग करे था छॾियूं पोइ इहो जॾहिं असां वटि ॿियनि हंधनि ते थिए त असां त नथा वञूं असांजे अचनि था असां छा कयूं। न इहो ख़ुदि जेको आहे सो हिकिड़ो तज़ाद आहे वॾो तव्हां ॾिसंदव त अदालती निज़ाम असांजो मौजूदु आहे जी अदालती निज़ाम जॾहिं मौजूदु आहे त उन जे पैरेलल जुडिशियल सिस्टम कीअं थो हली सघे सही यानी ऐं जिरगा तव्हांखे पाण यादि हूंदो त जस्टिस जाफ़री पारां सिंध हाई कोर्ट सरकार बेंच में जॾहिं पाण हूंदा हुआ रहमत हुसैन जाफ़री साहब त उन्हनि जेको आहे बेन कया उन में उन्हनि जी जिरगा कंदड़नि जी सज़ा आहे पर अनफॉर्चुनेटली तव्हां ॾिसो त ख़ुदि नवाब वली मोहम्मद जेको तकरार थियो ऐं माण्हू मारिजी विया भंड बिरादरीअ जा उन जो बि फ़ैसिलो कयल हो जिरगो कयल हो सही त जिरगा को हल कोन्हनि खे जिरगा हल हुजनि हा त हिन महिल ताईं सभु जेके धुरियूं आहिनि जीअं असां अख़बारुनि में लिखंदा आहियूं हमेशह जिरगो थियो धुरियूं खीर खंड थी वियूं त हिन महिल ताईं सॼी सिंध खीर खंड हुजे हा पोइ त हीअ जहिड़ा सभु शयूं इहे थियनि ई कोन हा हाणे सम्झो न त इहो जेको जिरगा आहे न ख़ुदि जेको आहे हिननि जो हथातू पैदा कयल आहे जागीरदारी सिस्टम जो त जीअं उहो हलंदो रहे सिस्टम जो डिफेंस इहो कंदा आहिनि त अंग्रेज़ दौर खां आहे बाबा अंग्रेज़ दौर में त जहालत हुई वॾी असांजा माण्हू एतिरा पढ़ियल ई कोन कानून बि कोन हुयो हाणे हिकिड़ो नई दुनिया में रहूं था अदालतूं आहिनि नंढनि नंढनि मामलनि ते अदालतूं फ़ैसिला कनि थियूं वॾनि मामलनि ते कनि थियूं बाक़ी जिरगनि ऐं क़बीलाई झड़नि ते न कंदियूं बिल्कुलु सही ॻाल्हि आहे इहो ख़ुदि असांजे अदालती निज़ाम जे ख़िलाफ़ आहे बिल्कुलु आहे पर जॾहिं जस्टिस खोसा साहिबु आया त उन ज़बरदस्त मॉडल कोर्ट जॾहिं उन तश्कील ॾिनी त उन में त एतिरो तकड़ा फ़ैसिला थिया ऐं हज़ारनि जी तादाद में केस उकलायूं जो जंहिंजी का ॻाल्हि ई कान्हे का ऐं उन सां गॾु ॿियो सुवाल मां तव्हांखे इहो पुछंदुसि त घणनि हंधनि ते इहो बि त ॾिठो वियो आहे त जेके सरदार फ़ैसिलो कनि था उन्हनि जा के माण्हू अहिड़ी त चुर्च ॾियनि था उन्हनि ज़ात बिरादरियुनि खे जो उहे पाण में विढ़नि था वरी जॾहिं विढ़नि त वरी फ़ैसिले ते उन सरदार वटि अचनि ऐं पंहिंजी इम्पोर्टेंस बि उन्हनि खे ॿुधाइणी आहे ऐं ॾंड बि विझणा आहिनि ईअं बि आहे बिल्कुलु ईअं आहे ॻाल्हि इहा आहे सजा त जेको जहालत जो दौर आहे न उन में माण्हू सभु शयूं चवंदा आहिनि त बाबा यानी पुराणो दौरु जागीरदाराना दौरु उन में ईअं हूंदो त हर मामले जो हल कहिड़ो आहे अबा वॾेरी ओताक भोतार जी ओताक सही यानी कंहिंजी मेह चोरी थी वई तॾहिं बि जेकॾहिं कंहिंजे रिश्तेदारी जो तनाज़ो आहे उहो बि हाणे असांखे उन्हनि शयुनि मां निकिरणु घुरिजे पर इहो ई मामिलो जेके लाहौर जा माण्हू आहिनि उन्हनि में छो नथो थिए कराची जा माण्हू आहिनि उन्हनि में छो नथो थिए सही ॾिसणो इहो आहे त असांजो मुआशिरो अर्बनाइज़ेशन तरफ़ वञे पढ़िया लिखिया माण्हू आहिनि सभु मूंखे अफ़सोस थींदो आहे त लाकाणे जो हिकिड़ो डॉक्टर वीचारो हुयो उनजे मथां जेको आहे हिकिड़े सरकार चटी रखी त 30 लाख रुपया भरे ॾे ऑपरेशन ग़लति कयो आहे तूं हाणे इहे जॾहिं शयूं थींदियूं इहे हिकिड़ो एॾा तज़ाद आहिनि जिन जे हल जे लाइ मां सम्झां थो अदालतुनि खे ऐं ख़ुदि पुलिस खे अचणु घुरिजे तव्हांखे यादि हूंदो त जेको हाणे DG FI आहे सनाल आबासी उहो शिकारपुर में हुयो त उन वॾियूं कार्रवायूं कयूं उन दौर में जिरगा ई न थींदा हुआ शिकारपुर में बिल्कुलु ईअं ऑफिसर ते डिपेंड करे थो बिल्कुलु उन तरह जे ऑफिसर ते बिल्कुलु सही था चओ। अच्छा ॿी ॻाल्हि इहा बि त नोट कई वई आहे निसार त मां जेकॾहिं ॻाल्हि कयूं त जॾहिं बि फ़सुलु तयारु थियण वारो हूंदो आहे त को न को मसइलो किथे न किथे थियणु शुरू थींदो आहे छा इन में बि का सचाई आहे ॾिसो ही जेको बि आहे न इन जी ख़ुदि जीअं हर जी सियासत जी इकानमी आहे त ईअं वरी जिरगनि जी बि इकानमी आहे यानी तमामु वॾी इकानमी आहे इहा त शिकारपुर में जेको महर जतोई तकरार हुयो उन जी वॾे में वॾो सोर्स जेको हुयो झेड़े जो उहो हिकिड़ी तमामु वॾी 100 एकड़नि ते मुश्तमिल ढंढ हुई मच्छीअ जी उन जी आमदनी त ईअं ई जॾहिं फ़सुल लहंदा आहिनि त माण्हू ज़ाहिर आहे ॻोठनि में हिकिड़ा अहिड़ा शरारती या शैतान सिफ़त माण्हू त आहिनि ई आहिनि न जेके कंहिंजे ठहण में ख़ुशि न आहिनि हूंदा
उहे चवंदा फलाणे फसल अथव हाणे त बाबा 2 लख चटी ते जेका उहा हिन ते अचे ई अचे। सही इहे बि थींदो आहे त उहे झेड़ा बि थींदा आहिनि, वरी जिरगा बि थींदा आहिनि। अच्छा जिरगनि जो ख़ुदि सॼो तव्हां ॾिसंदव न त कानूनी एॾो ग़लति आहे जो केतिरा ई वॾेरा पंहिंजे उताक जो जेको आहे सो ज़ुल्म जो ख़र्च रखंदा आहिनि। हा यानी कंहिंजे धुर जे मथां जेकॾहिं 10 लख रुपया पियो त हू चवंदो आहे 2 लख रुपया मुंहिंजे बंगले जो ख़र्च आहे, बाक़ी 8 लख रुपया धुरनि खे विराए। त अहिड़ा जेके गैर कानूनी कम आहिनि ऐं जिन जो किथे बि सॼी सुधरियल मुआशिरे में तसवुर बि न आहे। हा सही कम पिया था थियनि असांजी इन में। माण्हू मिसाल अक्सर ॾींदा आहिनि त बाबा यूके में बि आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट आहे। अरे यूके में आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट उहा आहे त कंहिंजी जेकॾहिं घरवारीअ जे विच में मुड़ुस जे विच में को मामिलो आहे त उहो आउट ऑफ कोर्ट कंदा आहिनि। सही इहे जिरगा कोन कंदा आहिनि। हा जिरगा ईअं क़त्ल जा इन झेड़ असां वटि सरदारनि जी खोटी न आहे। सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। अच्छा हाणे जॾहिं नौजवान माशाल्लाह असांजा पढ़ियल गढ़ियल बि आहिनि उन्हनि ई बहिराणियुनि मां उन्हनि ई उन मां जेकॾहिं उहो टच स्क्रीन ते सॼी दुनिया सां टच आहिनि, टिकटॉक बि ठाहिनि था, यूट्यूब चैनल बि हलाइनि था उन्हनि बहिराणियुनि पां, पर वरी जॾहिं ॻाल्हि अचे थी उन बिरादरी तां पोइ उनखे गैरत जो नालो ॾियणु, जज़्बात जो नालो ॾियणु, ऐं उहो साॻियो माण्हू उहो साॻियो पढ़ियल लिखियल वरी 10 माण्हू मारे बि विझे थो। इन्हनि खे कहिड़ी छा असां वटि साइकोथेरेपी नथी थिए या ओसी ताईं असां वटि अञा तालीम पहुची न आहे सघी, सिर्फ़ु डिग्रीज़ आहिनि, छा चवंदा दादा? दादा शऊर जेको आहे न उहो सिंध खां हिन वक़्त कोहे दूर बीठल आहे। तव्हां ॾिसो हिन सोशल मीडिया जी ताक़त ते अरब स्प्रिंग आई, यानी अरबनि इनकलाब आणे छॾियो। असांजे माण्हुनि हिकिड़े शहीद नाज़िम जोखे तमामु वॾी हिमत कई। हिन महिल ॾिसो पूरा जेका बिरादरी आहे उहा कहिड़े पासे बीठल आहे। अकेली शीरे जोखे आहे वीचारी जेका कोर्टुनि जा धिका खाईंदी थी वठे हुनजी बेवा। तंहिंजे करे हिन सोशल मीडिया जे दौर में बि असांजा माण्हू ख़ुशामंद ऐं चमचागिरीअ खां सवाइ रही नथा सघनि। इन्हनि बोतारनि सरदारनि पंहिंजूं सोशल मीडिया टीमूं ठाहे छॾियो। मूंखे हैरानगी थींदी आहे त टिकटॉक ते बि सरदार जी चापलूसी था कनि। माना इंतिहा थी वई। तंहिंजे करे मां कंहिं दोस्त खे चयो मुंहिंजी जेकॾहिं असां सिंधी चंड ते बि हलियासीं न त उते बि जेको आहे बोतारनि जी ख़ुशामंद कंदे असांजा माण्हू कोन थकबा। बिल्कुलु सही। तंहिंजे करे सोशल मीडिया जो दौर आहे जीअं सॼी दुनिया खे तब्दील करे छॾियो आहे। हाणे 4G खां 5G तरफ़ दुनिया ईंदी, पर उन जो असांजो जेसि ताईं छा आहे त बुनियादी जेको जीअं चवंदा आहिनि न त सिलेबस जेको निसाब आहे उहो ई जेकॾहिं पको न आहे उहो ई ग़लति आहे। त असां केतिरो बि टेक्नोलॉजी में अॻिते अची वञूं, सोशल मीडिया ते तव्हां लिखो त सही, छो त असां त उन ते एक्टिव आहियूं त ख़बर आहे। कंहिं सरदार बोतार जे ख़िलाफ़ लिखो त उनजा वाठा ॾिसो त कहिड़ो अची था उनजी ॿोली अहिड़ी थी वञे। सही था बिल्कुलु शुरू थी था वञनि त असांजे बोतार आहे, असांजो सरदार आहे, असांजो सिर साईं आहे, सतनि राजनि जो चङो मुड़ुसु आहे, पर जेको बि आहे उनखे तव्हां रोके त कोन था सघो। बिल्कुलु ईअं माना हिकिड़ी ज़ुल्म जी इंतिहा ॾिसो त उनजे क़त्ल ते बि माण्हू जेका आहिनि न कंहिं मासूम जे क़त्ल ते बि चवनि था त बाबा बोतार सही कयो। त हाणे इन क़ौम जो सुधरण तव्हांखे लॻे थो त असांजे ज़िंदगीनि में को थी सघे थो मुमकिन? हिन में त पोइ सदियूं लॻंदियूं असांजे क़ौम खे सुधरण में ऐं इन ख़ुशामंद चापलूसी जहालत मां निकिरण में। तॾहिं इहे जिरगा, तॾहिं इहे कबीलाई झेड़ा ख़तमु थी सघनि था। आदा निसार आख़िर में तव्हांजो तजियो ज़रूरु आउं चाहींदुसि इन हवाले सां त आख़िर इन जो हल तव्हांजे हवाले सां तव्हांजी सोच मुताबिक़ छा थियणु खपे? ॻाल्हि इहा आहे की तालीम सभ खां वॾो हथियार आहे ऐं तालीम जेको आहे सो तमामु दुनिया जे ग़ुलाम तरीन क़ौमुनि खे यानी अफ्रीका जे जेके विकिरो थींदड़ हुआ ग़ुलामनि जूं मंडियूं हूंदियूं हुयूं ख़तमु करे सघे थी तालीम, त असांजे मुआशिरे खे छो नथी ख़तमु करे सघे? तंहिंजे करे तालीम 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 माना वधि खां वधि तालीम, असांजी औरतुनि खे बि तालीम, असांजे नौजवाननि खे तालीम, ऐं उहा तालीम उहा शऊर वारी, साइंस वारी, जदीद दौर वारी, फज़ीलत वारी, कानून वारी। त कानून ते हलो। ही समूरा शयूं जेके आहिनि उहे गैर कानूनी आहिनि। जेके बि जिरगा कनि था, जेके बि कबीलाई झेड़ा आहिनि, इहे सभु गैर कानूनी तरीक़ा आहिनि। तंहिंजे करे आउं सम्झां थो तालीम ऐं शऊर उहो जेसि ताईं सिंधी क़ौम में अची वियो त इनशाला इन्हनि विबाउनि खां असांजी सिंध जेका आहे उहा निजात माणींदी ऐं आज़ादु। वरी महिरबानी निसार भाउ, ज़बरदस्त तव्हां ॻाल्हियूं कयूं, लख कुर्ब, लख महिरबानी तव्हांजो। तमामु ज़बरदस्त ॻाल्हि कई त असां वटि हीअ जेकॾहिं झेड़ा ख़तमु थियनि त हीअ सॼी सिंध सुहारी आहे, हीअ अमन जी धरती रही आहे, हीअ फ़िकुर जी धरती रही आहे, हीअ ॾियण वारी धरती रही आहे। पर उन में नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि तां फलाणनि जी मेहूं असांजी ॿनियुनि में घिड़ी आयूं, हणो खणो राइफल हलो हणी था माल बि मारियूं ऐं जेको उनजे पोयां था अचनि उन्हनि खे बि था ख़तमु कयूं। त इन्हनि सोच खां हाणे असांखे मटिजणु खपंदो। पंहिंजी सोच खे असांखे हाणे बहितरु करिणो पवंदो। नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि तां मुंहिंजी घिटी मां छो लंघे, मुंहिंजे पाड़े मां तो छो ईअं ॻाल्हि कई, तो पंहिंजे गाॾी ते वञी पियो आवाज़ु वधाए कई, थोरो टॉलरेंस, थोरो दरगुज़र कर, थोरो ॿुधी माफ़ु कर।
पंहिंजो पाण खे वॾो सम्झणु, चलो भला जेकॾहिं हुन ग़लती कई आहे त पंहिंजो पाण खे वॾो इन करे सम्झणु त भला आउं दरगुज़र कयां, भला किथे इग्नोर करण सां को मसइलो टरी वञे त अञा छा खपे। ऐं जेकॾहिं उहो मसइलो इग्नोर करण सां टरी वञे त उनजो वॾे में वॾो सुकून थोरी देरि खां पोइ पाण खे महसूसु थींदो आहे। इन करे असांजी हथ ॿधी आहे गुज़ारिश आहे त नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि तां वॾा वॾा जहिड़ा थींदे ॾिठा आहिनि, ॿुधा आहिनि, ॾिसूं पिया रोज़ु। ख़ुदा रा ज़िंदगी आहे, अलाह जे तरफ़ां गिफ्ट आहे। दुनिया ईअं थी चवे त कंहिंखे तकलीफ़ न ॾियो, उनजे कमु अचो, असां उनजा रस्ता रोक कयूं, उनजी सोचुनि खे विलोड़णु शुरू कयूं, उनखे घटि वधि ॻाल्हायूं, पंहिंजे हिसे जो पाण कमु करे ऐं अॻियां निकिरी वञे। हिते सम्झ में नथी ॻाल्हि अचे त किथे ॿिए हंधि इन्हनि शयुनि खां हटी वञूं त बहितरु आहे। ऐं ही दुनिया आहे, हिन दुनिया में जेको असां कंदासीं उहो मोटी ज़रूरु मिलंदो, पोइ उहो असांजो चङो अमल हुजे या कंहिंजे लाइ पंहिंजे ई दिलि में पैदा कयल मंदी छो न हुजे, उहा बि ज़रूरु मिलंदी। सो असांजी हमेशह इहा दुआ रही आहे त इन नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि खे इग्नोर करणु खपे। ऐं तालीम जे हवाले सां, शऊर जे हवाले सां ज़रूरु असां कोशिशि कंदा आहियूं त असां कुझु न कुझु ॾेई वञूं, कुझु न कुझु ॿुधाए वञूं। सो असांजी इहा दुआ आहे, हिकु दफ़ो ॿीहर इहा दुआ आहे त शाल सिंध सुहारी थिए ऐं आलम बि सॼो आबाद हुजे। उन सां गॾोगॾु ऑस्ट्रेलिया काफ़ी सालनि खां पोइ, लॻभॻि 24 सालनि खां पोइ पाकिस्तान में क्रिकेट सीरीज़ शुरू कई आहे, टेस्ट क्रिकेट शुरू कई आहे। रावलपिंडी में पहिरीं मैच शुरू थी चुकी आहे, पाकिस्तान टॉस खटे ऐं मुंहिंजे ख़्याल में बैटिंग करण जो ऐलान कयो आहे। त सुठियूं ख़बरूं आहिनि, असांजा काफ़ी सिंधी नौजवान हींअर पाकिस्तान जी क़ौमी क्रिकेट टीम में शामिलु थी चुका आहिनि। तीअं वरी मुख़्तलिफ़ शहरनि में जा ट्रायल्स आहिनि, महिनत कनि, सुठियूं ख़बरूं अचनि थियूं। दुनिया हींअर वञे पई पंहिंजे पाण खे चेंज करणु। ऐं जीअं कोविड खां पोइ असां 2 ॾींहं अॻु में बि इहा ॻाल्हि कई हुईसीं त कोविड खां पोइ दुनिया खुले पई, दुनिया कारोबार ॾांहुं वधे पई, दुनिया ऑनलाइन बिज़नेस ॾांहुं वधे पई, नवां नवां वेंचर्स शुरू थिया आहिनि, नयूं नयूं मस्बत शयूं थियूं आहिनि, बिज़नेस जा एवेन्यूज़ डिफरेंट खुली चुका आहिनि दुनिया में। थोरो असांखे पाण खे मटाइणो पवंदो, थोरो अपडेट करिणो पवंदो, अपग्रेड करिणो पवंदो। ऐं दुनिया सां जेकॾहिं हलिणो आहे त दुनिया खे ॾिसणो पवंदो ऐं पोइ पाण ॾांहुं बहितरी कजे। असां अञा पाण में मुंधल आहियूं, पाण में मुंझल आहियूं, पाण नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि तां हिक ॿिए जी टंग छिकण में पूरा आहियूं त असां किथे निकिरी सघंदासीं। दुनिया वञे पई हिक खां वधीक किर्त करण जे चकर में। त भाई जेकॾहिं आउं बिज़नेस में आहियां त किथे आउं बिज़नेस खे कहिड़े तरह सां वधायां, किथे किथे आउं जॉइंट वेंचर करे पंहिंजे कारोबार खे वधाए सघां थो। जेकॾहिं आउं हिकिड़ी नौकिरी कयां थो त जेकॾहिं मूं वटि वक़्तु आहे त मां घर मां वेही करे ॿी नौकिरी कीअं करे सघां थो, या आउं पंहिंजे लाइफ पार्टनर खे, घर भातियुनि खे, न्याणीअ खे, पुट खे पंहिंजे हिन में हिसेदारी कीअं ॻंढी सघां थो। इन करे दुनिया इंटायरली डिफरेंट हींअर थी वई आहे। असांखे बि पंहिंजी सोच मटाइणी पवंदी, थोरो हाणे वधिणो पवंदो, थोरो अॻियां वधिणो पवंदो ऐं तमामु ज़रूरी आहे जेकॾहिं वक़्त सां हलिणो आहे त। ऐं उन सां गॾोगॾु अॼु अख़बार में हिकु दफ़ो ॿीहर मुल्की जेका ओवरऑल सूरत हाल आहे, असां अञा पॉलिटिकल इशूज़ उते जनम वठनि पिया ऐं इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु अपोज़िशन मुतहद थी वई आहे त असां वोट ऑफ कॉन्फिडेंस कंदासीं। उन सां गॾोगॾु इमरान खां इस्तीफ़ा जा मुतालबा, महांगाई इशूज़ दुनिया में जिथे किथे आहिनि। ऐं यूक्रेन में जेतिरो नुक़सानु थियो आहे उन में ज़ाहिर आहे उनजा साइड इफेक्ट्स तव्हां असां सभिनी ते पवंदा। आलमी मार्केट में तेल ॾाढो महांगो थियो आहे, पर असां वटि सस्तो कयो वियो आहे। चलो सस्तो कयो त किथे आहे, महांगो करे उन खां पोइ हुन लेवल ते आंदो वियो, पर वॉट एवर महांगाई तमामु घणी आहे। हालात अञा कशीदा थींदा, छा थींदो, कीअं थींदो, इहो वक़्तु ॿुधाईंदो। ऐं इन सां गॾोगॾु असांजो अॼोको प्रोग्राम हिन वक़्तु कंहिं इशूज़ जे करे असां पंहिंजो प्रोग्राम अॼु थोरो जल्दी ख़तमु कंदासीं। त वरी इनशा ताला छंछरु ऐं आचर जी मोकल आहे। छंछरु ऐं आचर जी मोकल खां पोइ तव्हांजो मेज़बान सजाद सुहाग तव्हां साम्हूं हाज़िर थींदो। पंहिंजे मेज़बान सजाद सुहाग खे ॾींदा इजाज़त। दुआ में ज़रूरु कजो यादि, जुमे जो ॾींहुं आहे ऐं हिकिड़ी दरख़्वास्त कंदो आहियां मां पंहिंजी सभिनी भेनरुनि खे त जिथे बि मानी पचायो था, चांवर चाढ़ियो था, उते लप चांवरनि जी ऐं लप अटे जी जेकॾहिं वधीक विझंदो त थी सघे थो तव्हांजे इन अमल सां कंहिं ॿिए ग़रीब जो बि पेट भरिजी सघे। ऐं उहा जेका दिलि मां दुआ उनजे पेट मां, उनजे अंदर मां निकिरंदी न, उहा तव्हांजा अजा आबाद करे छॾींदी। ख़ुशि जो, आबाद जो, दुआउनि में यादि, सदाईं गॾु, अलाह नगहबान।